नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में शिया उलमा काउंसिल ऐं ऑल पार्टीज़ अलाउंस पीपी शहीद भुट्टो पारां पेशावर मस्जिद में बम धमाके ख़िलाफ़ दरबेलो स्टाफ खां रैली कढी स्टार चौक वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ शिया उलमा काउंसिल जे वाजिद अली अब्बासी, असगरिया ऑर्गेनाइज़ेशन जे असद जाफ़री, मौलाना सैयद जाफ़र हुसैन नकवी, मौलाना मोहम्मद अस्करी ऐं ॿियनि चयो त पेशावर में मस्जिद में निमाज़ पढ़ंदड़ मथां फायरिंग बाद धमाको करे बेगुनाह माण्हुनि खे शहीद कयो वियो। हिन चयो त शिया नस्लकशी बंदि कई वञे। हिननि वधीक चयो त हिकु इंसान जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल आहे। हिननि वफ़ाक़ी हुकूमत, चीफ जस्टिस ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ ॿियनि आला इदारनि खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस दहशतगर्दनि खे जल्द गिरफ्तार करे हिननि कातिलनि खे सरेआम फांसी ते लटकायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।